अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद आहे ख़ैरियत सां हूंदो। अचो त मटियारी घुमूं में अॼु आऊं तव्हांजी मुलाक़ात करायां थो ॻुड़ मेमण सां, जेको चवनि था त वेंझण जे नाले ते सफ़ा माना गुस्सो थो थींदो। यार ईअं छो आहे भला, तूं वेंझी छो नथो? असां सर त अलाह पनाह ॾे पाणीअ खां पाण खे डपु लॻंदो आहे। हा, बरसाति मुंहिंजे किथे पुसी बि पए हा, तॾहिं 4 पेनाडोल पहिरियों धक सां गोरियूं खाईंदो आहियां। डपु थींदो आहे त बुखार न थिए। अच्छा, ऐं इनशाला वेंझण ई त साम्हूं उमेद ई न रखूं, न को असां ते ज़िद बार कयूं। न त पोइ यार ज़ाहिरी शादी थियल अथई, सर शादी थियल आहे त ॿार घणा अथई? ॿार बि 2 आहिनि। पोइ वेंझण खां सवाइ माई वेझो अचण कीअं ॾींदई? बसि पोइ हाणे कुदरती ॿार थिया न, कीअं थिया न मूंखे ख़बर। न पर असांखे ख़बर पई आहे त वेंझण जे नाले ते माना को तव्हां माण्हुनि ते बाक़ाइदो गुस्सो था कयो भला, छो यार? हिकिड़े खे मां कईं धड़ हुयुमि, अड़े ज़रूरत मूंखां जान छॾाई। अच्छा, भॼी वियो, वञी बाथरूम में लिकियो, हा न लिके त ठोके कढंदा। छा कई, 8 गिलास पाणी हो, हा, पोइ त मुंहिंजी अलाए किथे वाईफाई कावड़ थी वई। अलाह साईं भला केतिरो टाइम थियो आहे वेंतो कोन ईंदो? तक़रीबन त अलाह जी महिरबानी आहे 4 साल खां बि अल्लाह जी महिरबानी त 4 साल थी आहे। पोइ भला अॻियां बि को आसरो वेंझण जो को न। कोन? पोइ त यार मामला ख़राबु कोन थींदा उस्ताद? सर मामला ख़राब थींदे छा, अतरियूं 2 शीशियूं खीचे पयूं आहिनि, नमूने जूं। अच्छा, हा, धप ॾियण पाण खे कोन था छॾियूं। ठीकु। ऐं सुबुह जो उथूं था, माई बि वीचारी ॾाढो ज़िद कंदी आहे, ॿूथ दो हा, माना तूं बूथ बि कोन थो? किथां पाणी